नाज़ी सावणी जी लगातार बरसातुनि शिकारपुर शहर के ढंढ बणाए छॾियो आहे। 4 खां 5 फुट पानी बीठल हुजण करे शहरियनि ॿेड़ियुनि ज़रिए महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल थियण जूं लड़पलाण करे रहिया आहिनि। शिकारपुर जो समूरो कार वहिंवार मफ़लूज हुअण करे खाधे पीते जी शयुनि जी बि संगीन खोट पैदा थी वई आहे। शिकारपुर बाबति रिपोर्ट करे रहियो आहे बरकत बिरोही। शहर में चौमासे जी बरसातुनि वॾी तबाही मचाए छॾी आहे। 10 ॾींहंनि खां हलंदड़ बरसात जे करे शिकारपुर शहर जा मुख्य रोड रस्ता जंहिंमें जुमाणीहाल रोड, लखीदर, आज़ारीदर, अलाहवाला चौक ते 4 खां 5 फुट पाणी बीठल आहे ऐं जेके शहरी आहिनि उहे ॿिटे अज़ाब में मुब्तला आहिनि। शिकारपुर शहर जे अंदरि पुराणियूं तारीख़ी जायूं ऐं नयूं जायूं सवनि जे तादाद में किरी पयूं आहिनि, जंहिंजे करे जेके हितां जा जेके मुतासिर माण्हू आहिनि उहे वरी तकलीफ़ुनि में मुब्तला आहिनि। ऐं हीउ जेको शहर जो मुख्य जेको रोड आहे जुमाणीहाल खां लखीदर तरफ़, हींअर पाण असीं हिन ॿेड़े में सुवार आहियूं। ॿेड़े जे ज़रिए हितां लंघूं पिया ऐं शिकारपुर शहर जे अंदरि जेके आहिनि इन्हनि मुख्य रोडनि ते ॿेड़ा हलनि पिया। इन्हनि ॿेड़नि जे वसीले माण्हू हिकु हंधि खां ॿिए हंधि वञनि पिया। माण्हू जेके आहिनि उहे वॾे अज़ाब में मुब्तला आहिनि। माण्हू रोडनि रस्तनि ते निकिरी आया आहिनि। हिते जेके हेठां वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि में माण्हुनि जे घरनि जे अंदरि जेको आहे पाणी बीठल आहे। हिन महिल जेको माण्हू आहिनि उहे खाद खुराक लाइ परेशान आहिनि ऐं शेल्टर जे हवाले सां उन्हनि खे तमामु घणी जेका आहे तकलीफ़ आहे। माण्हुनि जो जेको कारोबार आहे शहर जे अंदरि हुजे, ॿाराड़ी जे अंदरि हुजे, उहो सख़्तु मुतासिर थी वियो आहे। पाण उन्हनि मुतासिरीन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे हिन हवाले सां। नुक़सानु थियो आहे। राति बि सिंध आहे की खंडु लॻो आहे, कोई अमलो हुते ज़ाहिर न आहे। असां वस वारनि खे चूंडल नुमाइंदनि खे उमेद था कयूं महिरबानी करे असांजी वार कई वञे। खुदा खान DC साहब के, आबिद खान भई के, बाबल खान के चऊं था असांजी मदद कई वञे। असां जेको ग़रीबाणो हाल आहे ॾिसो था तव्हां, असां ग़रीबाणे हाल ते तरस खाओ। असांजे घर न रहिया आहिनि, घरनि जूं छतियूं न रहियूं, असांजा बचा दरपदर लॻा पिया आहिनि। महिरबानी करे असां शिकारपुर शहर जो पाणी, असांजे शिकारपुर शहर जो तदारफ़ कयो वञे। बाल मरी आहिनि, मथां बरसाति जो कमु छॾे ई नथो पियो, मथां ॿोॾे हेठां पाणी आहे निकालनि जो। महिरबानी करे DC खे अपील चवण था चाहियूं त असांजी मदद करे। हिन शिकारपुर जो कुझु कयो, वॾो पाणी बीठो आहे, ॾाढी सूरत हाल ख़राबु आहे, खाइण लाइ कुझु कोन्हे को, घर ॾाढा किरी पिया आहिनि। महिरबानी करे असांजो अर्ज़ु आहे तव्हां इहो असांजो पूरो कयो अर्ज़ु। असांजा घोट, असांजा शहर बुॾी विया आहिनि पाणीअ मां, असांजा घर किरी पिया ऐं सट वारी शइ 100 में वियो आहे। लखीदर में इलाही पाणी बीठो आहे। भेड़ा था हलनि, कोई इम्तियाज़ शेख खे चऊं था त हे पाणी निकाल करनि।